खैरपुर एडिशनल डिप्टी कमिश्नर टू सैयद गज़नफ़र अली शाह चयो त कश्मीर ते भारतीय फोर्सिस जे कब्ज़े ख़िलाफ़ 27 अक्टूबर ते कश्मीरियुनि सां यकजहतीअ तौरु कारो ॾींहुं मल्हायो वेंदो। इन सिलसिले में तालीम खाते, सोशल वेलफेयर एजुकेशन समेत समूरे लाॻापियल इदारनि ऐं खातनि खे कश्मीरी भाइरनि सां यकजहतीअ तौरु आगाही प्रोग्राम मुनक़द करण जूं हिदायतूं जारी कई वेयूं। एडिशनल डिप्टी कमिश्नर टू सैयद गज़नफ़र अली शाह चयो त 27 अक्टूबर ते कश्मीरियुनि सां यकजहतीअ तौरु कारो ॾींहुं मल्हाइण सरकारी इमारतुनि ते पहिरियां फ्लैक्स लॻाया वञनि ऐं रेलियुनि जो पिणु बंदोबस्तु कयो वञे, जंहिंसां कश्मीरियुनि ते भारत तरफ़ां थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरी जो पैगाम आम थी सघे, जॾहिं त समूरा सरकारी मुलाज़िम इन ॾींहुं रैली में पिणु शरीक थियनि। इन मौक़े ते हुननि वधीक चयो त पाकिस्तान कश्मीरियुनि सां जिदोजहद में गॾु आहे ऐं संदनि ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झे थो। इजलास में ॿुधायो वियो त 27 अक्टूबर ते सुबुह जो 10 वॻे सोक सेंटर खां प्रेस क्लब खैरपुर ताईं हिकु आगाही वॉक जो एहतमाम कयो वेंदो, जंहिंमें ज़िले इंतिज़ामिया ऐं सभई सरकारी खातनि जा अमलदार, मीडिया जा नुमाइंदा, सिविल सोसाइटी, स्काउट्स, स्कूलनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आम शहरी पिणु शरीक थींदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।